वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाक़ायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। सिक्योरिटी फोर्सिस जो बलूचिस्तान जे इलाइक़े केज पंजगोर ऐं ज़ोब वारे इलाइक़नि में ऑपरेशन ISPR मूजिब कार्रवाई दौरान सिक्योरिटी फोर्सिस 5 दहशतगर्दनि खे मारे छॾियो। गुज़िरियल राति कार्रवाई दौरान 3 दहशतगर्द ज़ख़्मी बि थिया। सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई दहशतगर्दनि खे सज़ा ॾियण ताईं जारी रहंदी। पाकिस्तान जा सिक्योरिटी फोर्सिस क़ौम सां गॾु बीठल आहिनि। बलूचिस्तान जे अमन खे तरक़ीअ खे रोकण वारी समूरियुनि कोशिशुनि खे नाकाम बणाइण असां पुरअज़म आहियूं। सिक्योरिटी फोर्सिस जो बलूचिस्तान जे इलाइक़े केज पंजगोर ऐं ज़ोब वारे इलाइक़नि में ऑपरेशन कार्रवाई दौरान सिक्योरिटी फोर्सिस 5 दहशतगर्दनि खे मारे छॾियो। ISPR मूजिब गुज़िरियल राति कार्रवाई दौरान 3 दहशतगर्द ज़ख़्मी बि थिया। सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई दहशतगर्दनि खे सज़ा ॾियण ताईं जारी रहंदी। पाकिस्तान जी सिक्योरिटी फोर्सिस क़ौम सां गॾु बीठल आहिनि। बलूचिस्तान जे अमन तरक़ी खे रोकण वारियुनि समूरी कोशिशुनि खे नाकाम बणाइण लाइ पुरअज़म आहियूं।